साईं मुंहिंजा हिकिड़ी बादशाह जे बादशाही में हिकु ॻोठ में हिकु अमीर हमरा रहंदो हो। हाणे हुन अमीर खे ॿ पुट हुआ। हिकिड़ो त नौजवान वॾो 25 साल जंहिंजी उमिरि ऐं हिकिड़ो छोकिरो 10-12 साल जो हुजे, अञा नंढो हुजे। ॾींहं हयाती जा उहो अमीर हमरा अची बीमार थियो। पैसे में ठीकु ठाक जेका बि मिल्कियत हुई सो चवणु लॻो पंहिंजे वॾे पुट खे त बाबा ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी हयाती ते भरोसो आहे कोन, बीमार थी वियो आहियां हाणे आऊं, ही जेका बि मिल्कियत आहे सा तुंहिंजे हवाले आऊं कयां थो। तुंहिंजो भाउ अञा नंढो आहे, हुनखे एतिरो तजुर्बो कंहिं शइ जी ॼाण वग़ैरह आहे कोन। हाणे नेठि कुझु ॾींहंनि खां पोइ हिननि वारो पीउ गुज़ारियो। हुआ ई ॿ भाइर, माउ त हिननि जी अॻे ई गुज़ारे वई हुई। हाणे साल खनि गुज़री हिन जे वॾे भाइर शादी करे छॾी। छोकिरो नेठि अची 16-17 साल जो थियो। हिन जो जेको वॾो भाउ हुन जी ज़ाल अची कन हुन जा भरिया, चई हाणे हिन मिल्कियत मां जा तुंहिंजे नंढे भाउ खे टको पाई बि न ॾिजां। सोवा थियो बि ईअं, ज़ाल जे चवण ते वॾो भाइर लॻी हलियो। मिल्कियत ठहियो, टको पाई बि कोन ॾिनी नंढे भाउ खे, पर नेठि घर में जा कढी छॾी। छोकिरो वीचारो बेवस लाचार मजबूर सो त उन ॻोठ मंझां निकिरी कंहिं ॿिए इलाइक़े के ॿिए हंधि थियो रवानो। हाणे उहो छोकिरो हलंदे फिरंदे कंहिं अहिड़े इलाइक़े में अची पुॻो। उते हिकिड़ो ग़रीब शख़्स हो जंहिं वटि कुझु घोड़ा हुआ। अकेलो सिर रहंदो हो, उन वटि वञी रहियो कयो, उन सां कमकार कराईंदो कंदो, उते ई रहंदो हो, उन जो सहारो थी रहियो उते। ऐं हिकु भले मां भलो घोड़ो उनखे संभाल लॻो। उहो घोड़ो उन सां अहिड़ो ठही वियो, उनजो वफ़ादार घोड़ो थी वियो उन नंढे छोकिरे जो। हाणे हेॾा हलंदे फिरंदे नेठि अची 5 साल ॿिया थिया। उन इलाइक़े उन ॻोठ में हिकु जादूगर औरत अची पुॻी। तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे, नौजवान नंढी नेटी, पर कारो जादू उनखे तमामु जाम ईंदो, कारो जादू कंदी हुई। अची जो उन ॻोठ में घिड़ी, ख़बर पए त हितां हुतां त ॿियनि वटि त एतिरो पैसो कुझु हेॾां होॾां आहे कोन। हाणे उन अमीर हमरा वारो जेको वॾो पुटु हो, उन वटि त पैसो मिल्कियत तमामु जाम हुई। हिन हरामड़ी हिन छा कयो जो अहिड़े क़िस्म जो कारो जादू करे वञी उन वटि पुॻी ऐं उन हिन खे पंहिंजो बणायो, पंहिंजो कयईं। जेका कारो जादू कंदड़ जेका औरत हुई, उन छोकिरे अमीर जेको वॾो पुटु हो, उन सां शादी करे छॾी। हाणे 2 ज़ालूं हिन वटि। कारे जादू में त वॾी ताक़त, उन जे वसीले सां हिन वारी ज़ाल बि न कुछी ऐं उते वेही रही। हाणे ॾींहं वक़्तु जान हिननि जो हलंदो रहियो। कारो जादू कंदड़ औरत सो कारो जादू न करे त मरी पवे। अची ॻोठ वारनि ते अहिड़ो कारो जादू करे छॾी जो ॻोठ वारा ठुप पुछनि ई न। ऐं कईनि जा कारे जादू में जेका बि माई हिन सां घणो हेॾां होॾां कंदी हुई त कारे जादू जे वसीले काफ़ियुनि जा मुड़ुस हिन माराए छॾिया। औरतुनि काफ़ियुनि खे हिन बेवा बणाए छॾियो। उन ॻोठ में ई रहणु लॻी। कंहिंखे जन कन ख़बर न हुई त छा थी रहियो आहे। अहिड़े क़िस्म जो कारो जादू उन ॻोठ उन इलाइक़े ते हिन करे छॾियो। हाणे जेका औरत हुई जेको कारो जादू कंदी, उन दिलि में ख़्यालु कयो त हाणे मुंहिंजी जेका पहाज आहे, अॻिमें वारी जेका हिन जी ज़ाल आहे मुंहिंजे मुड़ुस जी, इन खे मारियां ऐं उन खां पोइ हिन मुंहिंजे मुड़ुस खे मारियां, पोइ अकेली थिए हिन ख़ज़ाने ते, हिन मिल्कियत ते राज करियां। सो नेठि कयईं न जादू, कारो जादू अची नेठि कयईं। कारो जादू करे उन माई अची बीमार थी, हिन जी पहाज साब वई गुज़ारे। ख़बर ई कंहिंखे न पई त छा थियो, कीअं बीमार थी, कीअं वफ़ात करे वई। कुझु टाइम गुज़रियो त हुन पंहिंजे मुड़ुस खे बि मारे छॾियो। अची बीमारी उनखे वकेड़ियो कारे जादू में, सो उहो बि वफ़ात करे वियो। अकेली सिर रही हाणे पई राज करे उन मिल्कियत उन ख़ज़ाने ते। कारो जादू करे उन सॼे ॻोठ ते करे छॾी। काफ़ी मुड़ुस माइनि जा बि मरी विया। पोइ उन ॻोठ वारनि माण्हू सभिनी खे ख़बर पई त हिन वटि कारो जादू, कारो इल्मु आहे। हिनखे ख़बर पई त हुनखे ख़बर पई, जीअं माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी आहे, आम पकड़ी वेंदी आहे। हाणे हिन अहिड़े क़िस्म जो कारो जादू उन सॼे ॻोठ ते हणी छॾी, कड़ो बाक़ाइदे हणी छॾी। जे अगरि ॿिए हंधां किथां का माण्हू ईंदो हो, जे अगरि उन ॻोठ में को मर्द माण्हू ईंदो हो त उन जी ज़ाल गुज़ारियो वेंदी हुई। जो अगरि का औरत वग़ैरह उन ॻोठ में ईंदी हुई कंहिं ॿिए हंधि जी, त उनजो मुड़ुसु मरियो वेंदो हो। अहिड़े क़दुरु हिन कारो जादू करे छॾियो ऐं ॻोठ वारा माण्हू हिन खां लाराईंदा हुआ, डप मज़ा कुझु न कंहिंखे चवंदा हुआ, मतां उनखे ख़बर पई वञे ऐं मतां असीं मरी न पऊं। हाणे उन मिल्कियत ते कब्ज़ो, अयाशियूं आराम हेॾां होॾां करणु उन औरत जे वस में। हाणे इन ॻाल्हि खे तक़रीबन 8-10 साल थी हलिया। छोकिरो बि वञी होॾां
जेको नंढो ॿाहिरि हिन वारो वॾो भात गुज़ारे वियो, उनखे न ॼाण न ख़बर न कुझु न कुझु। हाणे जेका माई हुई जेका कारो जादू कंदी, उनखे बि ख़बर कोन्हे त को मुंहिंजे मुड़ुस जो को नंढो ॿाहिरि अञा आहे। नंढे ॿाहिरि सोचियो त हाणे मूंखे इलीह टाइम थी वियो आहे, आऊं अची माना मूंखे 25 साल थी वियो, उमिरि मुंहिंजी आहे, मुंहिंजे वॾे भाउ ॾांहुं वियो कोन आहियां। जाम टाइम थी वियो, वञी चकर वग़ैरह त लॻाए अचां। भाउ हूंदो आहे, रत जो रिश्तो त रत जो रिश्तो हूंदो आहे। जिथे रहंदो हो उहो पोड़ो बि वीचारो गुज़ारे वियो। हीअ उते सार संभाल कंदो, माल वग़ैरह हो, घोड़ा वग़ैरह ही उहो हा कुझु 2-3 एकड़ ज़मीन जा हुआ, उते ई पंहिंजो जान गुज़र उहो हलाईंदो हो छोकिरो। हाणे उन छोकिरे सोचियो त वञा हाल अहिवाल ॿाहिरि खां वठी अचां। हाणे उहो घोड़ो काहे निकितो हुतां, घोड़ो बि हिनजो को वफ़ादार घोड़ो हुजे, हलंदो पंधु कंदो, हलंदो पंधु कंदो, कंहिं अहिड़ी जॻह ते अची पुॻो त छा ॾिसे त अॻियां हिकिड़ो शहज़ादो, तमामु सुहिणो ख़ूबसूरत उहो शहज़ादो अचे पियो पंधु पैदल। हीउ बि जो घोड़े तो आयो, अची उनखां पुछा करणु लॻो ते अदा ॾे ख़बर लॻी त मूंखे शहज़ादो पियो पर पंधु पियो अची ख़ैर आहे। शहज़ादो चवणु लॻो इन छोकिरे खे त यार दरअसल मसइलो इहो आहे, आऊं निकितो हुअसि घुमण फिरण जे हिसाब सां, शादी मुंहिंजी थी आहे ऐं उहा शहज़ादी निकिती आहे घुमण फिरण जे हिसाब सां, ऐं आऊं बि ईअं घुमण फिरण जे हिसाब सां निकितो त इन बादशाही में को नओं आयो आहियां। घोड़े हिकिड़े ते चढ़ियो त पर उहो घोड़ो मूंखां संभालियो कोन थियो, सो घोड़ो वियो भॼी। हाणे आऊं अचां पियो पंधु पैदल, सो हाणे घोड़ो त वियो भॼी यार, तंहिंजे करे पंधु पियो अचां। हिते उन छोकिरे सोचियो त यार ॻाल्हि ॿुधी, घोड़ो मुंहिंजो वफ़ादार आहे, तूं शहज़ादो माण्हू पंधु केतिरो कंदे, हीअं कर तूं इन मुंहिंजे घोड़े ते चढ़ी तूं वञ तुंहिंजी बादशाही में, पोइ आऊं मुंहिंजो घोड़ो पाणे तोखां काए वठंदसि। हीउ मुंहिंजो वफ़ादार घोड़ो आहे, जेकर आऊं इनखे चवां त हीउ वापसी तोखे छॾे मूं ताईं पुॼी वेंदो, पर बहरहाल तोखे आऊं ॼां थो, आऊं वञा थो मुंहिंजे भाइर ॾांहुं, उतां थी जीअं वापसी मोटंदसि तव्हांजी बादशाही हिते ऐं तव्हांखां घोड़ो कायो वेंदसि। पहिरीं त शहज़ादो चवणु लॻो त हाणे चलो ठीकु आहे, जेकर चवीं थो त पोइ घोड़ो तुंहिंजो आऊं कायां थो। हाणे उन छोकिरे उहो घोड़ो ॾिनो उन शहज़ादे खे, पाण वरी उहो पंधु पैदल छोकिरो निकिरी पियो। हाणे हिन वटि गॾु मानी साण हुजे, आयो कंहिं अहिड़ी जॻह तां इन छोकिरे जो गुज़र थियो, ॾिठईं त हिकिड़ो अलाह वारो माण्हू दरवेश बुज़ुर्ग हिकु वण जी छांव में वेठो हुजे, हिन जो गुज़र उतां थियो। दरवेश हिन खां पुछा करणु लॻो त अबा ॾे ख़बर केॾां थो वञी, चियां वञा थो फलाणे हंधि, मुंहिंजो भाइर आहे उते, तूं उॾा सफ़र कयो अथमि। त हिते दरवेश चवणु लॻो त बाबा जेकर तो वटि मानी वग़ैरह हुजे त मूंखे खारा। दरवेश हिन जी मिड़ी दिलि पियो जांचे। छोकिरो अॻे ई भलो माण्हू सो चवणु लॻो दरवेश खे, दरवेश मानियूं तमामु जाम, मानी रिस्क रोज़ी अलाह जी आहे, मानी मूं वटि पई अचे खा। हिन छोकिरे दरवेश खे मानी ॾिनी, दरवेश उहा मानी वग़ैरह खाधी, दिलि जांची पिए। दरवेश चवणु लॻो त बाबा माण्हू तूं तमामु भलो आहीं, हीअ हिकु तावीज़ तोखे ॾियां थो, तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो, गले में पाए छॾ तावीज़। बाबा हाणे उन दरवेश ॾिनो उन छोकिरे खे, छोकिरे उहो तावीज़ पातो, दरवेश खां मोकिलाए करे ऐं उहो उतां निकिरी पियो छोकिरो। हाणे उहो छोकिरो हलंदे फिरंदे ठक अची उन ॻोठ में कईं, त उहो ॻोठ में को अहिड़ो माण्हू गॾियो, सो उन खां हाल अहिवाल कईं। उहो माण्हू त पहिरीं ॻाल्हि सुञाणा, छो त हिन खे 16-17 साल जी उमिरि में तां वेंदे इली टाइम थियो, 8-9-10 साल जो टाइम थियो, सो नेठी ईअं पुछाऊं गाछाऊं कंदे ख़बर पए त बाबा तुंहिंजो भाइर गुज़ारे वियो, तुंहिंजी भाॼाई बि गुज़ारे वई। हिन छोकिरे खे वॾो सदमो रसियो, सो चवणु लॻो त हीअ छा थी वियो, सो नेठि उतां पुछाऊं गाछाऊं अहिड़े हिसाब सां करे ठक सलाम अची पंहिंजे उते घर पुॻी, जो ॿाहिरि जो घर हो, ॾिठी माई नई अनोखी माई हुजे उते। हिन छोकिरे जो ॾिठो उन घर में माई नई हुजे, माई बि ॾिठो त को हीउ नओं हुजे। माई हिन खां पुछा करणु लॻी त हीउ पुछा करणु लॻो उन माई खां, जेका माई कारो जादू कंदड़ हुई। हीउ चवणु लॻो त मुंहिंजो हिते वॾो भाइर रहंदो हो, जेको मूं ॻाल्हि ॿुधी आहे गुज़ारे वियो आहे, मुंहिंजी भाॼाई हुई उहा बि गुज़ारे वई आहे, आऊं जो भाउ आहियां, तूं केरु आहीं? माई बि जो खणी सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। माई खे बि ख़बर पइजी त को मुंहिंजे मुड़ुस जो नंढो भाइर अञा जीअरो आहे, मुंहिंजो ॾेर। जी चलो ठीकु आहे, भले रहे हिते, केॾांहुं वेंदो इनखे बि कंदसि पूरो। माई ॼाणी माणी नाटक करे जेका कारो जादू कंदी, सा रोइण लॻी, चवणु लॻी त ख़बर कोन्हे छा थी वियो, कहिड़ी बीमारी थी जेको वफ़ात करे विया ॿई ॼणा। अबा हाणे नंढो भाइर उते रहियो, अची राति थी, माई पंहिंजे जादू जो ज़ोर घणी लाथो, पर उन छोकिरे ते कुझु असर ई न थिए, जो खणी हू बीमार थिए, छो त हुनखे दरवेश वारो ॾिनल तावीज़ पातल हो, कुझु बि न थियो, का शइ न थी। माई चवणु लॻी त हिनखे कुझु न कुझु गले में या किथे न किथे पातल आहे, जेको हीअ मुंहिंजे कारे जादू जे इल्म में अचे ई कोन थो। चलो ठीकु आहे, केॾांहुं वेंदो, चढ़ी वेंदो मुंहिंजे वर। माई घणी वस कया पर कुझु न थियो। जॾहिं अची सुबुह थियो,
चवण लॻो त अचानक मुंहिंजी भाॼाई ऐं मुंहिंजो भाउ कीअं गुज़ारे विया, मूंखे ॼाण न ख़बर न चार। छोकिरो चवण लॻो चीअं पुछा करियां, हितां हुतां ॻोठ वारनि खां हिन खां हुन खां सभिनी खां पुछा करणु लॻो त पर ॿियो मिड़ी ख़ैरु केर बि सची साबिती करे न ॿुधाए, ऐं ईअं बि केरु न चवे त माना जेका तुंहिंजे ॿाहिरि जी जेका माई आहे सा को कारो जादू कंदड़, पर हिनखे के हक़ीक़त न ॿुधाई। हुननि खे इहो ई डपु ख़ौफ़ हो त मतां असीं हिनखे ॿुधायूं ऐं उहा जादूगर औरत असांखे मारे विझे। कंहिं हिनखे कुझु न ॿुधायो। कुदरत सां शहज़ादी हिकिड़ी कंहिं बादशाह जी, उन शहज़ादे जी ज़ाल जेको शहज़ादो हिनखे वाट ते गॾियो। उहा शहज़ादी का लश्कर साण करे उहा बि का इन ॻोठ वटां मटी लंघी, सा उहा बि को जादूगर जे कड़े मझां उतां जो गुज़र थियो। उहा हितां मटे क्रॉस करे सा बि हली वई। उन बादशाह जे मुल्क जी शहज़ादी हुई। हाणे उन मुल्क जो बादशाह को गुज़ारे, उहा शहज़ादी बादशाही हलाईंदी हुई। हाणे उनजो उहो ई मुड़ुसु शहज़ादो हो जेको हिन छोकिरे खे गॾियो, जेको छोकिरे घोड़ो ॾिनो हो, जंहिंखे उनजी का शादी थियल हुई। अञा शादी खे हिकिड़ो ॾींहुं मस थियो हो। शहज़ादी ईअं ई घुमण फिरण जे हिसाब सां निकिती हुई कंहिं कमकार जे हवाले सां, ऐं उहो शहज़ादो बि को घुमण फिरण जे लाइ निकितो हो, जंहिंखे इन छोकिरे घोड़ो ॾिनो हो। उहा शहज़ादी ते क्रॉस करे मटे हली वई। हिन छोकिरे घणी हितां हुतां ॻोठ वारनि खां पुछा कई, पर ॿियो मिड़ी ख़ैरु कंहिं बि सची करे न ॿुधाई। हाणे 2 ॾींहं 3 ॾींहं ते थी विया। जादूगर औरत घणी पंहिंजा हीला वसीला कया, पर ॿियो मिड़ी ख़ैरु कुझु छोकिरे ते असरु न करे। दरवेश वारो तावीज़ जो नलो। 2-3 ॾींहंनि खां पोइ उन शहज़ादी जा सिपाही गॾु आया, माना सिपाही आया, शहज़ादी न पर सिपाही सभु टोटल आया। 6-7 सिपाही आया, वज़ीर गॾु हुजे, ठक सलामत अची विया। हाणे हिते नी ॻोठ में पुॻा, पुछाऊं ॻाछाऊं कंदे कंदे नेठि अची पुॻा। सो उन जादूगर औरत जो कड़ो उन टाइम ते हो कोन, सो इन्हनि जूं ज़ालूं बची वियूं। छो त अहिड़े क़िस्म जो हूंदो उहो कड़ो, जो अगरि मर्द उन ॻोठ में पुॼे त उन जूं मायूं मरियो वञनि। जे अगरि का औरत उन ॻोठ में नहीं का पुॼे त उनजो मुड़ुसु मरियो वञे। कुदरत सां जो उन्हनि जी मायुनि जो भाग जेको जादूगराणी जो कड़ो उन टाइम ते हो कोन। गेले जो खणी अबा इन छोकिरे खे झलियूं ची हल तोखे शहज़ादी घुरायो आहे। ची छला घुरायो आहे। हिन चयो त हाणे हल उते ई ख़बर पवंदी। अबा हिनखे गेले ॿधी सदी ऐं खणी हलिया। जादूगर औरत ॾिठो त हाणे कमु मुंहिंजो भलो थी वियो। हिनखे ॿधी सदी गेले आहिनि, अची पंहिंजो कारो इल्मु हलाई, कारो जादू हलाई। जादूगर औरत खे ख़बर पहुची त जी चलो सही आहे, हाणे कमु भलो थी हलियो। विच वारो रस्तो जेको माना कंडो हो विच रस्ते में जेको, सो निकिरी हलियो, रस्तो साफ़ थी वियो। अबा हाणे इन छोकिरे खे खणी ऐं विया हलिया। हाणे इन छोकिरे खे वञी शहज़ादे वटि पेश कयूं। शहज़ादी बिने कावड़ियल हुजे। शहज़ादी चवणु लॻी त अड़े तो ई मुंहिंजे मुड़ुसु शहज़ादे खे मारियो आहे, भणिया ज़ालिम तूं कातिल आहीं। हिते छोकिरो चवणु लॻो शहज़ादी खे त मूं कंहिंजे क़तलु कोन कयो, तव्हांखे का ग़लतफ़हमी थी आहे। जी मूंखे ग़लतफ़हमी कोन थी आहे। शहज़ादी चवणु लॻी उन सिपाहियुनि खे त घोड़ो हिन वारो काए चो, घोड़ो काए या ची घोड़ो तुंहिंजो या ॿिए जो? ची हा घोड़ो इहो मुंहिंजो आहे। ची नी घोड़े जे वसीले त असीं तो वटि उन ॻोठ में पुॻा आहियूं, पुछाऊं ॻाछाऊं असां कयूं आहिनि, पेर खणी उते ई पुॻा आहियूं, तूं ई आहीं, ॿियो केर बि कोन्हे। ऐं तो ई जेको आहे सो मुंहिंजे मुड़ुसु शहज़ादे खे मारियो आहे, ऐं उन खे तो ई घोड़ो ॾिनो आहे। तुंहिंजो घोड़ो उते असांखे मिलियो आहे जिथे मुंहिंजे मुड़ुसु शहज़ादे जी लाश मिली आहे। हाणे तूं न बचने, तूं कातिल आहीं। हेॾी साबिती तुंहिंजी मिली आहे, घोड़े वारी इन खां वधीक माना कातिल माना तूं कोन आहीं, तूं ई कातिल आहीं। छोकिरे घणी हीला वसीला कया, पर ॿियो मिड़ी ख़ैरु। शहज़ादी चवणु लॻी त हणो हिनखे क़ैद में, 10 ॾींहंनि खां पोइ हिनखे फांसी ते चाढ़ींदासीं। अबा हाणे छोकिरो बेगुनाह रा बेगुनाह जो उन शहज़ादी क़ैद में हणाए छॾियो। हाणे छोकिरो क़ैद थी वियो, बेवस लाचार मजबूर। हाणे छा करे? हाणे होॾां जादूगर औरत सा चवणु लॻी त कमु तमामु भलो थी हलियो। ही विच में रस्तो जेको रस्ते में कंडो सो निकिरी हलियो। चवणु लॻी त हाणे मुंहिंजे जादू जो इल्मु हलायां, ॾिसां त सही 2-3 ॾींहं थी विया आहिनि, इहो मुंहिंजो ॾेर अञा ज़ाहिर कोन्हे। अब हाणे जादूगर औरत लॻी आहे पंहिंजो इल्मु हलाइण। इल्म में हिनखे ख़बर पहुची वई। चवणु लॻी त भेण कमु भलो थी वियो, मतिलबु त मुंहिंजो कड़ो जेको हो सो हितां शहज़ादी मटी। शहज़ादी इन कड़े मज़ा मटी त हिन जे मुड़ुसु शहज़ादे जो क़तल थी हलियो, जादू मुंहिंजे जे वसीले, असरात जे वसीले। सो हाणे कमु भलो थी वियो। हिन घोड़ो ॾिनो, घोड़े जे नतीजे में हीअ कातिल करार थी हलियो। सही आहे, हाणे हिनखे 10 ॾींहंनि में फांसी ईंदी ऐं मुंहिंजो कमु तमामु भले मां भलो थी हलियो। अब हाणे जादूगर औरत हसी ख़ुशी सां उते रहणु लॻी उन ॻोठ में। चवणु लॻी त विच वारो कंडो निकिरी हलियो। अब हाणे 10 ॾींहं जॾहिं अची मुकमल थिया, शहज़ादी चवणु लॻी सिपाहियुनि खे त हाणे हिनखे फांसी वारी जॻह ते इन छोकिरे खे वठी अचो, हिनखे फांसी ते चाढ़ियूं था।
हिन मुंहिंजे मुड़ुसु शहज़ादी खे मारियो आहे। हाणे हिन जा आरशे लायो करियो, जेको बि पातल वग़ैरह हुजनि, जेका बि हुजे शइ हिन खे, मुंडी हुजे या को बि अहिड़ो क़ीमती सामान हुजे हिन जो लाहे करे हिन खे तयारु करे फांसीअ जी जॻह ते वठी अचो। अब हाणे सिपाही विया, हिन खे बि जेके बि क़ीमतियूं शयूं ॾायूं सो पातल जेके कयूं, सभिनि जूं लाथियूं कयूं, तावीज़ जेको सो बि लाहे जीअं हेठि उछरियूं त दरवेश खे ख़बर पइजी वई। दरवेश चवणु लॻो त इन छोकिरे सां को न को मसइलो आहे, तावीज़ जेको ज़ोर सां उछलाइणो आहे। दरवेश खे ख़बर पइजी वई। दरवेश अबा ठक सलामत शहज़ादी वटि पुॼी वियो। शहज़ादी चवणु लॻो त शहज़ादी जेको छोकिरो तो वटि आहे सो बेगुनाह आहे, इन खे फांसीअ ते न चाढ़ियो। शहज़ादी चवणु लॻी तूं केरु आहीं, कहिड़ी पियो ॻाल्हि करी? त हिते दरवेश चवणु लॻो त बिल्कुलु इहो बेगुनाह आहे, पहिरीं फांसी रोकरायो। शहज़ादी नेठि फांसी रोकराई त हिते दरवेश चवणु लॻो त दरअसल तुंहिंजे मुड़ुसु शहज़ादे जो क़ातिल इहो न आहे। मसइलो इहो आहे, हिन सां बि नाइंसाफ़ी थी आहे। हिते इन ॻोठ में हिकु जादूगर औरत आहे जेका आई, जेको हिन जो भाउ वॾो हो उते अची कब्ज़ो कयो। उन जे भाउ खे बि जादू जे वसीले मारे छॾी ऐं हिन जी भाॼाई खे बि जादू जे वसीले मारे छॾी। ऐं दरवेश माण्हू मूंखे ख़बर पइजी वई आहे ऐं मूं हिन खे हिफ़ाज़त जे हिसाब सां मूं हिन खे ॾिनो तावीज़, तो हीउ बची वियो। ऐं हीउ जिथां आयो पिए हिन वटि घोड़ो हो, तुंहिंजे मुड़ुसु शहज़ादे खे हिन घोड़ो ॾिनो जेको पैदल आयो पिए। हिन त कई चङाई वारो कमु, घोड़ो हिन जो वफ़ादार हो जंहिंजे वसीले तव्हां हिन खे पकड़े आया आहियो। पर हाणे मसइलो इहो आहे जो उन ॻोठ खे हो कड़ो जादू वारो, तुंहिंजो सफ़र उतां थियो उन कड़े मञा, उन जे असरात सबबु तुंहिंजे मुड़ुसु शहज़ादे जो क़त्ल थी वियो, उहो मरी वियो। छो त उन जादूगर औरत जो कड़ो अहिड़े क़िस्म जो हो जेको उन मज़ा 9 माण्हू लंघंदो हो। जेकर मर्द लंघे त उन जी ज़ाल मरी वञे, जेकर औरत लंघे त उन जो मुड़ुसु मरियो वञे। तोसां थियो हाणे इहे अव्हां जो असुलु गुनहगार उहा जादूगर औरत आहे। शहज़ादी एतिरी घणी ॻाल्हि ॿुधी शहज़ादी चवणु लॻी त भणिया मूंखां त वॾो गुनाह पियो थियो, जेको राह बेगुनाह जो मूं हिन छोकिरे खे फांसी ते बि चाढ़ियो। छोकिरे खे घुरायो वियो। छोकिरे खे बि दरवेश सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। छोकिरे खे बि ख़बर न हुई त का हू जादूगर औरत हुई। शहज़ादी बि सॼी ॻाल्हि करे ॿुधाई ऐं शहज़ादी माफ़ी वठणु लॻी उन छोकिरे खां। हाणे ते उहा शहज़ादी चवणु लॻी, उहो छोकिरो चवणु लॻा उन दरवेश खे त पोइ इन औरत जो हाणे छा करियूं, इन खे कीअं ख़तमु करियूं, इन खे कीअं मारियूं, का सलाह सुहिणी ॾे। हाणे दरवेश पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो उन छोकिरे खे त ॻाल्हि ॿुध, हाणे चौधारी कड़ो ॾिनो पियो आहे, उते वञणु तमामु ॾुखियो आहे। जादूगर औरत इन कड़े खां ॿाहिरि अचे पोइ इन खे माण्हू मारे सघे थो, हिन जो जादू ख़तमु थी वेंदो। लियो कड़े खां ॿाहिरि अचे, जादू ख़तमु थी वेंदो, सामान वग़ैरह जेको बि आहे सो जो पोइ पोयां साड़े ख़तमु करे छॾींदासीं। थोरी सलाह ॾेई छॾी। हिते शहज़ादी चवणु लॻी उन छोकिरे खे त हाणे तूं हीअं कर, तूं वञ कुझु बि करे इन जादूगर औरत खे ॿाहिरि कढी अचु, बाक़ी पोयां सिपाही वग़ैरह मोकिलींदसि, तो पोयां वेंदा उन घर मंझि जिथे तुंहिंजो घरु आहे, उते जेको बि जादू वारो सामान हूंदो तो वेंदा साड़े ख़तमु करे खाक करे ईंदा। छोकिरो चवणु लॻो चलो ठीकु आहे। हाणे छोकिरो उतां निकितो उन दरवेश खां थी करे ठक सलाम दवा हाणे अची उन ॻोठ में पुॻो। सिधो आयो उन भाउ वारे घर जिथे जादूगर औरत वेठी हुई। जादूगर औरत जो हिन खे ॾिठो सा चवणु लॻी त तूं वरी अची में अची हाउ अची वियुसि, पर हाणे मूंखे ख़बर पइजी वई आहे। जादूगर औरत चवणु लॻी त तोखे कहिड़ी ख़बर पइजी वई आहे, छाजी ख़बर पइजी वई, छा पियो चवीं? त हिते छोकिरो चवणु लॻो त दरअसल ॻाल्हि इहा आहे जो मिल्कियत मुंहिंजे पीउ जी हुई, असीं 2 भाइर हुआसीं। तो सुठो कयो जेको मुंहिंजे भाउ खे मारे छॾियो ऐं मुंहिंजी भाॼाई खे मारे छॾियो। आउं नंढो हुउसि, वॾो थियो हुउसि, मूंखे हिननि घर मञा कढी ॾियो, मिल्कियत मुंहिंजे पीउ वारी ते हिननि कब्ज़ो करे छॾियो, तो हिननि खे मारे छॾियो। मूंखे बि ख़बर पइजी वई त को तूं जादूगराणी आहीं, कारो जादू कंदी आहीं। हाणे आउं तोसां शादी कंदसि ऐं पाण ज़िंदगी गुज़ारींदासीं ऐं हिते ऐश आराम कंदासीं। जादूगर औरत ॾिठो त हाणे चलो सही पियो चवे। हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो त हिते उहो छोकिरो चवणु लॻो नी जादूगर औरत खे त हाणे हल किथे ॿाहिरि घुमी फिरी अचूं। जादूगर औरत हुनजे चए ते लॻी वई। हाणे उहा जादूगर औरत ऐं उहो छोकिरो जीअं ॿाहिरि निकिता उन ॻोठ खां, उहो कड़ो जेको ॾिनल हो हिन जो सो उन कड़े खां ॿाहिरि निकिता। होॾां सिपाही आया शहज़ादी जो, अॻु में चयलो सो इंतज़ारु जांच में हुआसीं, आया अची जेको बि जादू जो सामान हो सभु साड़े खाक करे ख़तमु करे छॾियूं ऐं छोकिरो अहिड़ी जॻह ते वठी आयो उते शहज़ादी कुझु साण सिपाही ॿिया दरवेश पुॼी विया। सिपाहियुनि वटि तलवारूं ही हू अॻु में ई इंतज़ार में हुआ। छोकिरो उन जादूगर औरत खे वठी आयो। हाणे जादूगर औरत जो उते त कुझु हले ई न, कुझु वस न, छा कड़ो हो। त हिते उहो छोकिरो चवणु लॻो त कहिड़ो बि हो, कीअं बि हो, पर मुंहिंजो भाइर हो, तो मुंहिंजे भाइर खे मारे छॾियो। रत जो रिश्तो रत जो हूंदो आहे, तो सुठो न कयो, हाणे तूं मरंदे।
शहज़ादी चवण लॻी उन जादूगर औरत खे, तुंहिंजो अहिड़ो कड़ो जेको मुंहिंजो मुड़ुसु मरी वियो। तूं अहिड़ा जादू कारा इल्म कंदी आहीं जेको तमामु ख़राबु ॻाल्हि आहे। चई सिपाहियुनि खे त मारियो हिन खे तलवारुनि सां। शहज़ादी हुकम कयो, उन तलवारुनि सां उन जादूगर औरत खे मारियो वियो, मारे कंहिं अहिड़ी जॻह ते दफ़न कयो वियो। हाणे उहो छोकिरो उतां निकितो, सिधो आयो उन ॻोठ में। जेका बि मिल्कियत हुई, जेके हिन जे पीउ जी हुई, सावा सभु मिल्कियत, जेको बि पैसा खज़ाना इहो आहे, उहो सभु उन ॻोठ में जेके माइन जा मुड़ुस मरी विया, मायूं बेवा थियूं उन जादूगर औरत जे हिसाब सां, सावा मिल्कियत पंहिंजे पीउ वारी सभु उन ॻोठ में विराए उन बेवान यतीमनि खे ॾेई करे, उन्हनि खां मोकिलाए करे वरी निकितो। दरवेश खां थी करे मोकिलाए सिधो आयो उन शहज़ादी वटि। शहज़ादी चवणु लॻो त मुंहिंजो घोड़ो हिते आहे, ॾियो त आउं वञा। शहज़ादी चवणु लॻी त हाणे ॻाल्हि ॿुध, तूं माण्हू तमामु भलो, नेक दिलि माण्हू, वफ़ादार माण्हू, तूं केॾां थो वञी? तूं कर मूंसां शादी ऐं हिते ई रही पो। छोकिरो चवणु लॻो शहज़ादी खे, चलो ठीकु है, जेकर तूं चवें थी त पोइ तूं बि मूंखे पसंदि आहीं। शहज़ादी चवणु लॻी त तूं ई मूंखे पसंदि आहीं। तो हाणे अवा नेठि शहज़ादी हिन छोकिरे सां शादी करे छॾी ऐं उहो छोकिरो उते शहज़ादी सां गॾु उहा बादशाही हलाइणु लॻो। तो दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। में चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो, आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।